अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनट। कुझु ॾींहं पहिरीं सकल शहर जे ख़ानगी मेडिकल सेंटर जी जलमामी डॉक्टरियाणीअ जे मुबैना ग़लतीअ सबबि ऑपरेशन दौरान सफ़ूरा नूनारी जे पेट में कपिड़े रहण वारे मामले ते इंसाफ़ न मिलण ख़िलाफ़ मुतासिरा औरत सफ़ूरा चन्ना जे वारसनि ऐं सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि पारां डॉक्टरियाणीअ ख़िलाफ़ सहाफ़ी चौंक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ HRJDO जो रिपोर्टर दिलदार चाटे खे ॿुधायो त हॉस्पिटल इंतज़ामिया खां जेको ऑपरेशन करायो उहो नासूर बणिजी वियो। मुंहिंजे घर वारे खे सूर न पियो छॾे, पेट में रहंदो दर्द वधियो। 8 ॾींहं पहिरियां ई मां हिकिड़े प्राइवेट सेंटर तां सखण मां जेको आहे मां हुनजो ऑपरेशन करायो। ऑपरेशन दौरान कपिड़ो ज़ाहिर जो पर जेके नायल डॉक्टरियाणी आहे सनम शफ़ी माञोठो उहा मञण लाइ तयारु न आहे त बाबा असां न कढियो आहे, असांखे न विधो आहे कपिड़ो। बाबा तव्हां मञो त सही न रहंदो। असां ते माना जेको इल्ज़ाम बाज़ी त तव्हां ड्रामो कयो आहे, इहो ड्रामो न आहे। केरु थो पंहिंजे गरम ॿारनि ते इल्ज़ाम बाज़ी करे। हिते एहतिजाज करे रहिया आहियूं। पुरमन एहतिजाज आहे त नाहली कंदड़ डॉक्टरियाणी खे पहिरीं त फिलफोर उनजे ख़िलाफ़ु पर्चो कटियो वञे, छाकाणि त हुन इलीगल प्रैक्टिस पई करे ऐं उहा MBBS डॉक्टर आहे ॿुधाए पियो वञे ऐं हुन वटि का बि सर्जरीअ जी या ऑपरेशन करण जी का बि स्पेशलाइज़ेशन्स न आहे। जॾहिं हुनखे स्पेशलाइज़ेशन आहे न त हुन ऑपरेशन कहिड़े लॉ जे तहत कयो आहे। पर अफ़सोस थो चवणो थो पए त असांजे हिन सिंध में को बि कानून कोन्हे। गवर्नमेंट धरणो हुए पियो वञे। असांजो सियासी समाजी दोस्त आहे वारिस नूनारी साहब, उनजी घरवारी जो हिकिड़े निजी मेडिकल सेंटर ते ऑपरेशन थियो हो, जंहिंजे करे हुनजे पेट में कपिड़ो रहिजी वियो हो। उनखां पोइ वरी हुन हिकु ॿिए निजी सेंटर ते ऑपरेशन करायो कुझु वक़्त खां पोइ, ऐं पोइ हुन डॉक्टर हुन कपिड़ो पेट मां कढियो ऐं हिकु ॾींहुं हुन ॾिनो आहे। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।